दोस्तों गुलज़ार चांडे जो ही तमामु बहितरीन ऐं पुराणो एल्बम आहे ऐं कुझु दोस्तनि मूंखे कमेंट्स बि कया त हिन एल्बम जा कलाम तव्हां अपलोड कयो कुझु नए तरीक़े सां। सो इन करे आउं इन कम खे खणी आयो आहियां। हिकु पुराणो एल्बम आहे, कलाम जा बोल आहिनि आहे माखी खां मिठो यार। त उमेदु कयां थो सभिनी खे पसंदि ईंदो। अचो त हिन कलाम खे ॿुधूं। मात सफ़ा मिस्कीन हुस वॾो नवा मिलियई नोट कातन ते कर्ज़न कई जो रते मझर पोट हाणे खाई विधो खोट मां कर्ज़न खे काथऊं ॾियां। छा ॻाल्हि आहे? तूं रोज़ रोज़ मूंखे छो थो परेशान करीं? मूं तोखे चयो आहे न त मुंहिंजी पचड़ छॾे ॾे। पर आख़िर एॾी बेरुखी छो, एॾी नाराज़गी छो? तो त मूंसां ज़िंदगी घारनि जा वाइदा कया हुआ, केॾां विया उहे तुंहिंजा वाइदा? अॻु जी ॻाल्हि ॿी हुई, हाणे मूंसां मिलण जी कोशिशि न कजांइ, सम्झे या न? अॻु माखी खां मिठा अॼु थी वियासि जुदा, इन शोधन खां बचाए मूंखे मौला, इन जावन खां बचाए मूंखे अल्लाह। वरी मुहड़ो लिकाए चार दिहाड़ा चाह में गुज़ारे पोइ ॾिसो वरी मुहड़ो लिकाए, पोइ ॾिसो वरी मुहड़ो लिकाए। ॾिस बादा दा सुठा बाक़ी सही अंदर कटा, ॾिस बादा दा सुठा बाक़ी सही अंदर कटा, इन ज़ालिम खां बचाए मूंखे अल्लाह, इन शोधन खां बचाए मूंखे मौला। सिंधी फोक म्यूज़िक चैनल में तव्हांखे भली कार चवनि था। मिठी मिठी दिल में भी आई कौन थी दी कातन मां सच्चाई। बहुत मिठी मिठी दिल में भी आई कौन कंदा सेवाए दे वफाई, कौन कंदा सेवाए दे वफाई, कौन कंदा वादे वफा इदा प्या कूड़ा डटा, कौन कंदा वादे वफा इदा प्या कूड़ा डटा, इन ज़ालिम खां बचाए मूंखे अल्लाह, इन ज़ालिम खां बचाए मूंखे मौला। अॼु माखी खां मिठा अॼु थी वियासि जुदा, अॼु माखी खां मिठा अॼु थी वियासि खटा, इन ज़ालिम खां बचाए मूंखे मौला, इन शोधन खां बचाए मूंखे
गुलाम कादर चवे रही नगे यारी पर खेर थी मो दुनिया सारी दोस्तों ये गुलाम कादर मल्लाह जो कलाम आहे दादू जो शेर आहे कलाम लाइ फरमाइश आहे ठेकेदार महबूब मल्लाह जी गुलाम कादर चवे रही नहीं यारी पर के ॾिठी मूं दुनिया सारी पर पुठ 5 किला गडबा मल्लाह मिठा पर पुठ 5 किला गडबा मल्लाह मिठा इन शोधन खां बचाए मूंखे मौला इन ज़ालिम खां बचाए मूंखे अल्लाह अॻिमां की खां मिठा अॼु थी विया सुखता अॼु मां की खां मिठा अॼु थी विया सुखता इन ज़ालिम खां बचाए मूंखे मौला इन सोहणनि खां बचाए मूंखे अल्लाह मूंखे मौला मूंखे अल्लाह मूंखे मौला दोस्तों जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं अहिड़ा ई पुराणा कलाम ॿुधण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं अव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदव ऐं तव्हांजी पसंदि जा इंशाल्लाह कलाम अपलोड कंदा रहंदासीं तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा नेक्स्ट वीडियो में असां इकठे आहियूं तव्हां सां।